लाहौर जी अनारकली बाज़ार दहशतगर्दीअ जो निशानो बणिजी वई। दुकाननि जे वेझो थियण वारे धमाके में हिकु ॿार समेत ॿ ॼणनि जी ज़िंदगी वई हली। 28 ज़ख़्मियुनि मां 6 जी नाज़ुक हालत। धमाके वारी जॻह ते खॾो थी वियो। इब्तिदाई तहक़ीक़ात जे मुताबिक़ धमाको नस्तो बारूदी मवाद सां कयो वियो आहे। वाक़िए जी CCTV फुटेज बि साम्हूं अची वई। इलेक्शन कमीशन ख़ैबर पख्तूनख्वा जे बल्दियाती इंतिख़ाबनि लाइ ॿिए मरहले जो शेड्यूल ज़ाहिर करे वरितो। पोलिंग 27 मार्च ते थींदी। नामज़दगी काग़ज़ 7 खां 11 फेबरवरी ताईं जमा थी सघंदा। नामज़द उमेदवारनि जी फ़हरिस्त 12 फेबरवरी ते जारी कई वेंदी। 14 खां 16 फेबरवरी ताईं काग़ज़नि जी जांच पड़ताल कई वेंदी। गवादर जे थाणे आवाज़ जे इलाइक़े में पुलिस एहलकार मुबैना मंशियात फ़रोशीअ जे इल्ज़ाम में गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त ASI मोहम्मद बख्श खे नौजवाननि पकड़े पुलिस जे हवाले कयो। तहक़ीक़ात जारी आहे। नवाबशाह भरिसां टे वाटर जे ॻोठाणनि जो महिन जे वाड़े जे मालिकनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। हुन मौक़े ते ज़ाकिर हुसैन जमाली, नबी बख्श मुगेरी, अमजद जमाली, मेहर दिल चांडियो ऐं अमीनुल्ला पठान ताईंदे चयो त रहायशी इलाइक़नि में मुबीन रांगड़ ऐं बशीर रांगड़ जा 4 वॾा महिन जा वाड़ा आहिनि, जंहिंजो गंद रोडनि ते उछलायो वञे थो, जंहिं करे सॼो ॾींहुं रोड ख़राबु रहे थो ऐं निमाज़ लाइ मस्जिद वञी नथा सघूं ऐं न ई ॿार स्कूल वञी सघनि था। गंदगीअ जे करे बदबू ऐं ॿारनि में मुख़्तलिफ़ बीमारियूं थी रहियूं आहिनि। गंदगीअ जे करे मच्छरनि जो बाज़ार आहे। उन करे DCO नवाबशाह SSP नवाबशाह खां मुतालबो कयो आहे त महिन जे वाड़नि खे आबादीअ खां ॿाहिरि कढियो वञे त जीअं असां हिन बीमारियुनि खां बची सघूं। एडिशनल डिप्टी कमिश्नर वन शहीद बेनज़ीराबाद सोनिया कलीम चयो आहे त कोरोना वायरस जी 5 लहर खे नज़र में रखंदे हुकूमत पारां जारी कयल कोरोना खां बचाव जी SOPs ते सख़्तीअ सां अमल कयो वञे त जीअं ज़िले जे अवाम खे कोरोना जी मौजूदा लहर खां बचाए सघूं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु दरबार हाल में कोरोना SOPs ते अमल दरामद जे सिलसिले में थियल इजलास जी सदारत कंदे कयो। प्रेस क्लब ठड मोरीअ जे साल 2022 लाइ बिना मुक़ाबले उहिदेदार चूंडिया विया, जंहिं में सदर कादिर बख्श बिरोई, नायब सदर अली गुल रिंद, सीनियर नायब सदर गुलाम सरवर खासकेली, जनरल सेक्रेटरी डॉक्टर ज़ुल्फ़कार अली मेंगल, डिप्टी जनरल सेक्रेटरी डॉक्टर आसिफ आरई, खज़ांची अली हसन बिरोई, प्रेस सेक्रेटरी रज़ा मोहम्मद बिरोई, आफिस सेक्रेटरी गुल मुनीर रिंद ऐं ॿिया उहिदेदार चूंडिया विया। उन मौक़े ते ठड मोरीअ जे समाजी इतिहाद जे सदर वॾेरो हुज़ूर बख्श बिरोई, जनरल सेक्रेटरी बेजल जयपाल, मेवो ख़ान चांडियो, शाह मुराद पंद्रानी, मोरी शहर इतिहाद जे सदर बरकत अली बिरोई, गिपचाणी प्रेस क्लब जे सदर अब्दुल वाहिद खोखर, नायब सदर नज़ाकत गिपचाणी ऐं ॿियनि सियासी समाजी अॻुवाननि प्रेस क्लब पहुची चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकूं ॾिनियूं।